अस्सलाम वालेकुम। अख्तियारी पाण अचूं था इफेक्ट्स ते। अफेक्ट्स अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिनखे पाण कंहिं लफ़्ज़ जे अॻियां या पोयां मिलाए उन लफ़्ज़ जी माना ई पाण तब्दील करे सघूं था। And affix is a word part which is attached to any word to change meaning. अफेक्स अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंखे पाण कंहिं शइ सां मिलाए करे पार्ट खे अॻियां या पोयां को बि ॿियो लफ़्ज़ मिलाए करे उनखे पाण नई माना ॾेई सघूं था। The affix can be attached to the beginning or end of any word. उन कंहिं बि हिकिड़े वर्ड खे जेकॾहिं पाण अॻियां या पोयां को बि पाण ॿियो लफ़्ज़ मिलायूं था त उनजी माना ई चेंज थी वञे थी, उन मीनिंग में फ़र्क़ु अची वञे थो। उन लाइ उन जा ॿ काइंड्स आहिनि। There are two kinds of affix. अफेक्स जा ॿ क़िस्म। अफेक्स जो मतिलबु छा आहे? कंहिं शइ खे खणी अचणु, घुराइणु, कम हेर जेकर पाण खे चइबो आहे कम हेर अॼु मूंसां गॾिजी वञ, जंहिंखे मिलाइणो हुजे, अटैच करणो हुजे, कंहिंखे पाण सॾु करणु, उनखे अफेक्स चइबो आहे। हाणे अफेक्स जा ॿ काइंड आहिनि, हिकिड़ो प्रीफिक्स, ॿियो सफिक्स आहे। हाणे अॻियां ॿी वीडियो में तव्हांखे प्रीफिक्स ऐं सफिक्स जे बारे में ॿुधाईंदासीं। इन लाइ तव्हां रद्द करियो थो असांजे जेके वीडियोस तव्हांखे पहचान थियूं उनखे लाइक करियो, कमेंट करियो या सब्सक्राइब करियो, जीअं अवां नई वीडियो अवांजे साम्हूं असीं पेश करे सघूं।